त असांजा सतगुरु चवंदा पहिरियों नेम कयो। ॾाढी बढ़िया ॻाल्हि कि नेम कंदे कंदे प्रेम थी वेंदो, हा न। नेम ई न निभाईंदव त प्रेम काॾो निभाईंदव। तव्हां हिकिड़ी ॾाढी अद्भुत घटना ॿुधी हूंदी कि शिव भॻवान ते रोज़ माण्हू हिकिड़ो ॾीओ ॿारण वेंदो ऐं ॿियो विसाइण वेंदो, हा न। अच्छा, उनखे उन सां चिड़ हुई, भाई ॾीओ ॿारे थो पुञ थो कमाए, मां हिनखे न छॾींदोमांसि, मुंहिंजे नज़र में खोटो माण्हू आहे। उहो ॾीओ ॿारे अचे, उहो वापसि पहुचे, ॾिसे, चुपचाप वञे, ॾीओ वञी विसाए अचेसि। इहो केॾो पाप आहे। लेकिन हिकु ॾींहुं घनघोर बरसाति पई, आंधी तूफ़ान आयो ऐं हे वीचारो वियो ॾीओ विसाइण जे लाइ, त ॾिठईं ॾीओ ॿारण वारो आयो ई कोन्हे, जी ॾीओ ई न ॿारियो आहे, जबकि वधीक ज़रूरत आहे, हा, ॾीओ ई न ॿारियो आहे। त ॾाढो गुस्सो आयुसि। लेकिन रोज़ जो नियम हो, ॾीओ विसाइण खां पहिरियों भॻवान खे मथो टेकींदो, माफ़ी घुरंदो त शिव जी मूंखे माफ़ु कजो, मूंखे तव्हां सां कोई बैर न आहे, उन चंडे सां दुश्मनी आहे, माण्हू ॾाढो ख़राबु आहे, ऐं ॾीओ ॿारण ईंदो त मां विसाइण ईंदो आहियां। त उन ॾींहुं चई, प्रभु हे तव्हांजो भगत ठहे थो, ॾिसो आयो ई कोन थो, हाणे मां छा विसायां। शिव भॻवान प्रकट थी विया, उनखे दर्शन ॾिनो। चओ हरे राम। चवण लॻो, प्रभु महादेव मूंखे सम्झ में नथो अचे, तव्हां ॾींहुं विसाइण ते मिलंदा आहियो छा? शिव भॻवान चवण लॻा, अरे पागल, मां तुंहिंजे नेम जे प्रेम ते मिलियो आहियां। पोइ सुठो कमु कंदो तूं ख़राबु कंदे, पर तूं अची करे मूंखे प्रणाम कंदे, मथो टेकींदे, लेकिन तूं नेम पंहिंजो न छॾियो। भले तूं ॾीओ विसायो, लेकिन अची करे 2 मिंट राम राम त चवंदे, हिते मूंखे राम जो नालो ॿुधाईंदे, मथो टेकींदे, मां त तुंहिंजे नेम ते राज़ी थियो, कम ते राज़ी न थियो, क्रिया ते राज़ी न थियो, तुंहिंजे नेम जे भाव ते राज़ी थियो आहे। हाणे जेको इहो नेम जेको बुराईअ में लॻायो अथई, अॼु खो इहो नेम अच्छाईअ में लॻाइजांइ, सभिनि जी सेवा कजां, कंहिंजे प्रति बि कपट न रखजांइ। हरे राम।